मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर अशरफ शाह मूजिब बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी में 3 रोज़ा साइंसी सकाफ़ती अदबी मेलो लगायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि कॉलेजनि समेत यूनिवर्सिटी के शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते शागिर्दनि पारां साइंस के शोबे, फिज़िक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी समेत कंप्यूटर के शोबनि जा अलग अलग स्टॉल लगाया विया, जिते शागिर्दनि पंहिंजे पंहिंजे प्रोजेक्ट्स बाबति ईंदड़ माण्हुनि खे आगाही ॾिनी। उन मौके ते शागिर्दनि चयो त साइंस के शोबे में नवां तजुर्बा करण की सलाहियत रखूं था। सरकारी सतह जो सहकार कयो वञे त जीअं असां मटियारी ज़िले समेत मुल्क जो नालो रोशन कयूं। उन मौके ते कॉलेज के प्रिंसिपल बदर ज़मा शाह चयो त हिते जे नौजवाननि में सलाहियतुनि जी खोट नाहे, जेके असांखे सिर्फ़ उजागर करण की ज़रूरत आहे। असां ही मेलो सिर्फ़ ऐं सिर्फ़ नौजवान शागिर्दनि जी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ उन्हनि खे मौक़ो फ़राहम करण लाइ मचायो आहे। हिते जे नौजवाननि खे सकाफ़ती रंगनि सां गॾोगॾु साइंसी ऐं अदबी ॼाण हुजणु लाज़मी आहे। उमेद था कयूं त हिते जे नौजवाननि खे मुल्क लेवल ते मौक़ा फ़राहम थींदा।